if the volume occupied by oxygen gas O2 at STP is 44.8 cubic decimeter, the number of molecules of oxygen in the vessel are, and volume मिलेला इन मां number of molecule find करना है, यानी molar volume आहे 22.4 dmq. STP ते जेकॾहिं एतिरो वॉल्यूम हुजे त इनखे चइबो 1 मोल, ऐं वॉल्यूम इन खां डबल मिलियल आहे 44.8 dmq, त इहो थी पवंदा 2 मोल्स, 2 मोल आहिनि. हाँ जे 1 मोल हुजे त मॉलिक्यूल हूंदा 6.02 10^23, पर जे 2 मोल आहिनि त इनखे 2 सां मल्टीप्लाई करे छॾियो त 12.04 and 10^23 इहो जवाबु अथसि. 12.04 10^23. ॿियो नंबर 2 आहे द नंबर ऑफ कार्बन एटम्स इन 1 मोल ऑफ शुगर C12H22O11 आर अप्रॉक्सीमेटली. हाणे 1 मोल शुगर में मॉलिक्यूल्स हूंदा 6.02 10^23 मॉलिक्यूल्स. इहो त एवोगाड्रोस नंबर आहे. 1 मोल कंहिं बि शइ जो जेतिरा पार्टिकल्स हूंदा. हाणे हिकु मॉलिक्यूल में कार्बन जा एटम घणा आहिनि 12, हिनखे 12 सां मल्टीप्लाई कबो. हाणे कार्बन एटम्स बराबरि थी पवंदा 12 इंटू 6.02 अप्रॉक्सीमेटली 6 था वठूं 10^23. हिनखे जेकर मल्टीप्लाई कबो थी वेंदो 72 इंटू 10^23. इहे कार्बन एटम्स हूंदा एतिरा 72 10^23. In the reaction 2Na plus 2H2O 2NaOH plus H2, if 23 gram of sodium react with excess of water, the volume of hydrogen gas liberated at STP should be, and जेको गिवन मास आहे इहो 1 मोल आहे सोडियम जो. एटॉमिक मास 23 आहे, 23 ग्राम इज़ 1 मोल. हाणे हिते इक्वेशन ॿुधाए थी की सोडियम जा 2 मोल, छो त हिते 2 अथसि, 2 मोल हाइड्रोजन ठाहिनि था 1 मोल. पर जेकॾहिं ही 1 मोल हुजे हिन जो हाफ, त हिते हाइड्रोजन बि हिन जो हाफ ठहे, यानी हाफ मोल. पोइ जेकॾहिं 2 मोल ते ही 1 त आहे 22.4. हीअं लिखूंसि खणी हिते, जेकॾहिं 2 मोल सोडियम आहे त हाइड्रोजन ठहे थो 1 मोल. 2 मोल मां हाइड्रोजन 1 मोल. पर जेकॾहिं ही 23 ग्राम आहे 1 मोल हुजे त पोइ सोडियम 1 मोल सोडियम त हाइड्रोजन ठही पवंदो हाफ मोल यानी 0.5. ऐं हाफ मोल जो वॉल्यूम घणो थियणो खपे 11.2. 1 मोल हुजे त 22.4, अधु मोल आहे त कंदा इन जो हाफ 11.2. Which of the following sample of substances contain same number of atoms as that of 20 gram calcium? नंबर 4 आहे कि कैल्शियम 20 ग्राम में जेतिरा एटम आहिनि हिननि मां कंहिं में उन जेतिरा हूंदा. Which of the following substances contains the same number of atoms as 20 gram calcium? कैल्शियम जो एटॉमिक मास आहे 40, त 40 ग्राम इज़ इक्वल टू 1 मोल. हिन मास ॾिनो आहे असांखे 20 ग्राम कैल्शियम, त 20 ग्राम इज़ इक्वल टू हाफ मोल 0.5. हाणे जेको हाफ मोल हुजे, मोल जंहिंजा इक्वल थींदा 20 ग्राम कैल्शियम सां, उनजा एटम्स बि इक्वल थींदा. हाणे ही सल्फर जो एटॉमिक मास आहे 32 ऐं ही 16, इहो हाफ मोल आहे, त आंसर ठही पवंदो ही 16 ग्राम सल्फर. हिनखे ॾिसूं 20 ग्राम कार्बन, इहो 1 मोल खां वधीक आहे. असांखे घणो मिलियल आहे हाफ मोल. हे 24 ग्राम मैग्नीशियम, इहो 1 मोल आहे. 190 ग्राम पोटेशियम, इहो तमामु घणो आहे. पोटेशियम जो एटॉमिक मास आहे 39. अचोसीं अॻिते. नंबर 5, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज़ इनकरेक्ट. जेका सही न आहे उहा सिलेक्ट करणी आहे. द मास ऑफ 1 मोल ऑफ Cl2 गैस इज़ 35.5. इनकरेक्ट इहा ई आहे. ॾिसूं क्लोरीन जो एटॉमिक मास आहे हिकिड़ी क्लोरीन एटम जो 35.5. ऐं जॾहिं Cl2 आहे त हिन जो डबल थियणु खपे न, ऐं इहो डबल थी वेंदो 71. पोइ क्लोरीन जो मास ऑफ 1 मोल Cl2 थींदो 71, पर हिते आहे 35.5. इहो ग़लति आहे ऐं इनकरेक्ट ई सिलेक्ट करिणो आहे.
1 mole of H2 contains 6.02 molecules, 6.02 10 power 23 molecules. इहो सही है एवोगैड्रोस नंबर जी डेफिनेशन है. Number of atoms in 23 gram sodium and 24 gram magnesium are equal. ही बि 1 mole है. 24 एटॉमिक मास है हिन जो, 23 हिन जो एटॉमिक मास है. ॿई हिकु मोल आहिनि त एटम्स इक्वल थींदा. 1 mole of O2 at STP occupies 22.4 dm cube. इहो मोलर वॉल्यूम आहे जेको कांस्टेंट आहे 1 mole जो वॉल्यूम.